अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। त खजू, मंज़ूर ऐं अब्बास जो जेको कॉमेडियन किरदारु आहे उहो तव्हांखे कीअं लॻंदो आहे? अब्बास ऐं खजूअ जो किरदारु जेको आहे उहो कॉमेडियन किरदारु आहे, उनजे बारे में पंहिंजी राय ॾियो। ऐं हिन ड्रामे में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा अदाकार पसंदि आहिनि उन्हनि जे बारे में बि असांखे राय ॾियो, त असां तव्हांखे उन्हनि जे बारे में ॿुधाईंदासीं त उहे किथां जा आहिनि, उन्हनि जो नालो छा आहे ऐं किथे रहंदा आहिनि ऐं उहे कहिड़ो कमु कंदा आहिनि। त जी हा दोस्तो, अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं घंटीअ जे बटण खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तव्हां दोस्तनि भाइरनि ताईं पहुची सघे। त जी हा दोस्तो, अॼु असां खां राय था पुछूं